अस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन सल्लल्लाहु खुदावंद आलम सैयद आले सबके उनकी दुआओं को आमीन। लेकिन अज़ादारान ने बीमारी तकलीफ अल्लाह व तआला बाबुल हवाइज जनाब आली असगर ये सबके में खालिक उनके शिफाए कुल रात जो टाइम अज़ादारी हुसैन में मसरूफ रही, अज़ादारी खत्म करे घर वापस भी लो दुआ तो कया अल्लाह तमारे घरन जा दरवाजा खुले रख। 15 गुजरण वारी या सोची रात जरे घर भी दो बिस्तरन ते सुमंदो के अदादार बेडन ते सुमंदा जरा तसव्वुर कयो ज़हरा जुदियूं मिट्टीअ ते सुतलाऊं। भाइरन वारी भेण भाइरन खे याद कंदी हूंदी, पुटन वारी मां पुटन खे याद कंदी हूंदी। एक भेण जेका बार बार उथी पई थी चवे मुंहिंजो कोई हिकु मारियो आहे, मां हुनजो नालो खणी वैण कया मुंहिंजा 72 मारिया हुया। सादात जा मुकाणिया रात गुज़रींदी, मज़ादार मातम करे करे थकजी पवंदा, सुभाणे आराम जूं निंड्रूं कंदा। लेकिन जरा तसव्वुर कयो तव्हांजो सफ़र मुंहिंजो सफ़र ख़त्म थी वियो, लेकिन अली जे धीअनि जो सफ़र ओशिया कौम सजण वारो हिन टाइम दुनिया जा जवान ऐं नौजवान निंद्रूं था कनि। तव्हां जो कोई पुछे कारा ककड़ा अथव बाज़ारनि में मातम कंदा अथव तो मजबूरी कहिड़ी अथव? तव्हां सभई चवंदव कीअं न मातम कयूं, असांजा सरदार मारिया विया, असांजा घोट कुठा विया, मर्दनि ते वक़्तु ईंदो आहे उन बीवी जी चादर लथी जेका नाने जे रोज़े ते बि रात जो वींदी। अलीअ जहिड़ो इमाम तकड़ा कदम खणी वञी नबी जे रोज़े जा चराग विसाईंदो, मता कंहिंजी दीद ज़ैनब जे बुरखे ते पवे। अंदाज़ो लॻायो हीअं दरबार ऐं बाज़ार हूंदी जितां गुज़रंदियूं ज़हरा धीअर हया पथर हणी चवंदा इहे भाभियूं भेनर थियूं वञनि। जिन जे दरबारे तां फ़रिश्ता ख़ैरात वठंदा, अॼु उहे परदादार पिया था चवनि हिकु चादर ॾियो। असां तव्हांजे नबी जी औलाद आहियूं। मां त ईअं चवंदो आहियां जेकी आज़ाद रहियो
सैयद हो गैरे सैयद सिर्फ इते न रुवो बाज़ारनि में रुअंदा वठो रुअण वॾी तबलीग आ कोई पुछंदो छो था रुओ चवनि अञा न रुअऊं नबी जो घर उम्मत लुटे छॾियो अॼु उन शहज़ादे जो झूलो बरामद थियल तव्हांजो तजर्बो हूंदो जेॾी महिल गर्मी जी मुंद हुजे कोई शोहर सफ़र ते बच्चा वठी वञे घर में हुजेसि नंढो ॿार मसलन 18 या 19 ॾींहंनि जो ॿार हुजेसि पहिरियों त मां सफ़र जे लाइक़ न हूंदी पर जेका मजबूरी वठी वञे त औरत चवंदी आहे जेकॾहिं अल्लाह पैसा ॾिना थी त काई एसीअ वारी गाॾी करे इन जे करे जो मुंहिंजो कुल खां वधीक नरम पुट सिज जी तेज़ गर्मी आहे मथां गुल वांगुरु मुरझाए वञे गाड़ी की सहूलत भी थी वञे पर हलंदे टाइम उहा मां चवंदी आहे पाणी खणजो मथां किथे बचे खे प्यास लॻे खुदा शाहिद रुबाब बादशाह जी धिया बादशाह जी घरवारी पर हलंदे टाइम शबीर खे मुतालिबो नथी करे त हुसैन मुंहिंजे लाइ कोई 9 किलो महमल हुजे चुप करे पंहिंजे सरताज सां चढ़ी वेठी ॾींहंनि जो पुट झोली में अथसि जिथे बि काफ़िलो वेंदा हुसैन भरिसां थी चवे रुबाब काई तकलीफ़ हथ ॿधी चवे मुंहिंजी गुज़री वेंदी छल ज़ैनब जी गुज़री वञी जेकॾहिं मां जो पाणी ख़तम थी वञे बचो कलाक रोए मां को बर्दाश्त न थींदो आहे पाड़े जे घर में हली वेंदी आहे चवंदी आहे मस्तूरात कोई ढुक पाणी जो ॾियो मुंहिंजो बचो प्यासो आहे जे पाणी अञा न मिले त पींघे में सुम्हारे पई लोली ॾींदी अथसि जे बचो अञा बस न करे त पोइ नफ़्सियाती असर थींदो आहे मां पुट खे खणंदी आहे सीने सां लॻाए जीअं बचो रोअंदो आहे मां बि पई रोअंदी आहे खुदा शाहिदा करबला में अली असगर जरी मल तड़पण शुरू तो करे ये पींघे में सुम्हारे ॾिसो ये पींघे में सुम्हारे जनाब रुबाब लोली पई दीजिए वाले वालिदा तो युरज़िन औलादहुन हौलैन कामिलैन ओ मुझे शान महीननि जी रात बजड़ा कुरान चवे तो मां औलाद के बसाल खीर प्यारे तू तो 6 महीना भी न पीतो तेरी मल पर्दादारन में रोज शुरू थियो हुसैन मैदान छॾे खयाम में आयो अल्लाह करे सां बेदार थी रुगो ॿुधो रोवण मूंखे ॾे त खणी वञा तन्हाईअ में वञी ॻाल्हायां हुसैन फरमाए तो बिस्मिल्लाह शबीर जे हथनि खां नातिक़ क़ुरान जी सूरह कौसर खई
परे वञी कई ॻाल्हि कई जंहिंजा लब हलनि न पिया उनजे लबनि ते तबस्सुम आयो हिकु सम्झू वेठा मुस्कुराहट जा आसार आया हुसैन फरमाए थो रुबाब छा चयईं मौला ॿियो कुझु न चयो थी मांस सिर्फ़ु एतिरो चयो थी मांस असगर लामा सैयद ज़ादी न आई ओ मुझे खीर जी लज रखजा जीअं ज़हरा जे अॻियां मां सुरखुरो थी मां त पहिरियों चयो रुॻो जागी सैयदनि जा मुकाणी हुसैन फरमाए तो ॿियो छा चयईं कदमनि ते हथ रखी चई मौला ॿियो चयोमांसि असगर बजड़ा तीर लॻंदई वीदे शहादत खां बाद नानो कौसर प्यारी दई मामा थी जमाए थी न पीजा चरियां नाना न बाबो प्यासो मौला तुझे रात में दारू भी कोई पंजन की नरो दो अभी हुसैन ये रोई प्यारे वते इतना जुमलो पियो बुधो मां के रुबाब साइन के अली असगर एडो प्यारो यारी जी रात खत लबी सुमी पया ज़हरा जी थी पर पे रुबाब मक्तल जे पासे ने हली सब रोना एक जगह ते भी रोई चवे ते असगर लाल अज पहरी रात न मां वटा न पीर झोली में अज मां गोली दी थी वदई ओ चंद्र का सोना बजड़ा किथे सुतला मां सगला हुसैन फरमाए तो रुबाब ने खड़ी वन्या जुमलो इदा मसाइब शुरू मौला खड़ी वन्यो हुसैन बगखूं खणे तो वरी रुबाब ने ॾिसे बगखूं खणे तो वरी रुबाब ने ॾिसे तो पाण ते कंट्रोल कजो मां जुमला मसाइब जा पढ़ी वठां ख़ुसूसन जवाननि खे अपील जेरी मल ख़ैमे जे आखिरी दरवाजे ते आयो मारे त ॾिसो हुसैन जो ॾिसे मां जो हिकु हथ जिगर ते ॿियो कमर ते वेहंदी वेहंदी करबला जे धरती ते वेठी हुसैन मोटी अची चयो रुबाब जे नाराज़ संभाल पंहिंजो असगर रोई जदी मौला मारादी आए तो सब रोना मौला मारादी हुसैन फरमाए तो जे रादियां तई छो वेठी रोई जदी शबीर तू पुट खणी हली मुके नाने जो फरमान याद आए रुबाब केड़ो फरमान रोई जवे दी रसूल जो फरमाना हैवान के को तब पेरा पानी प्यारो मारुन में न करे जो मुझो टन दियन जो प्यासो मां जो खीर सुगी वयो हुसैन खणी हलियो पुत्र मां खे बड़ो प्यारो पी खे भी प्यारो हूंदो आहे पर मां रोई चदी मौला तुझो मोह जे ख़याम दे असगर जो मोह जे ख़याम दे तुझो मोह जे मैदान दे
जेसी ताईं नजर पवे मां सोने पुट खे ॾिसंदी अल्लाह करे तो गौर सां ॿुधे अज़ादार हुसैन जो खणी आयो हिते अरबी पढ़ियल बि वेठा हूंदव शबीर फरमाए तो कूफी आओ शामी आओ ही मुंहिंजो उहो बचो आहे जंहिंते हालत तलज़्ज़ो तलज़्ज़ो तो न समझो तलज़्ज़ो उन प्यासे के चइबो आहे जे प्यास जे तकलीफ़ में मरहला हुजन उलमा ने उन जो मिसाल मच्छीअ सां ॾिनो आहे पाणीअ खां कढो पहिरियों मरहलो तस मथे उथंदी वरी किरंदी इहा ताक़त मुकी वञे से पासा पई मटींदी आहे कॾहिं हेॾे कॾहिं हेॾे टी मरहलो तस मुंहुं खोलींदी आहे कॾहिं बंदि कंदी आहे माना शिकारी को पाणी घुरंदी आहे चवनि था अली असगर जो मौत मच्छीअ जो मौत हिकु सती को पाणी बंदि चुस पींदे मां उथे पियो वरी किरे पियो जेॾी महिल अखी जी पासा पियो बदिलाए नाही थी कॾहिं मुंहुं पियो खोले कॾहिं मुंहुं बंदि पियो करे हिकु आलिम दीन जो जुमिलो आहे अली असगर जी चौथी कैफ़ियत इहा हुई ॾहीं तारीख़ जे मुंहुं बंदि पियो करे त खुले न पियो जे खुले पियो त बंदि न पियो करे फरमाए त हिन खे हिकु ढुको पाणी ॾियो चवनि था पाण घुरे हुसैन जदो मुंहिंजा लाल घुर पाणी बाबा सुम्हार हुसैन जदो कीअं सुम्हारिया ज़मीन करमा तुंहिंजो जिस्म न रमा बाबा मूंखे सुम्हार त सही हुसैन पंहिंजे अबा लाइ 4 तह कया करबला जी धरती ते अबा बिछाए मथों अली असगर खे सुम्हारियनि अली असगर पंहिंजी ॿोली में जदो बाबा चई जो गर्मी लगे त नथी हुसैन फरमाए तो अबा बिछाई दम बाबा अबा कढी वट जो साम्हूं अम्मा हाजरा बीठी आहे अॼु मूंखे ॻाल्हाइण ॾे अम्मा तूं बि इस्माईल ॾिनो अॼु रुबाब जी क़ुर्बानी ॾिस हुसैन फरमाए तो अचो कोई पाणी प्यारे असां ॾिसूं घुरे शबीर सुतल पुट खे खयूं हालत सुन हिते ओ वरी पुट पाणी घुर 3 ॾींहंनि जी सुकल ज़ुबान 3 ॾींहंनि जे सुकल लबनि ते फेराई अहिड़ी तलवार ज़ुबान जी हलाई हैदराबाद वारा तलवार सां जंग अली अकबर बि कई कातिल मारियनि कातिल भॼायनि अब्बास बि जंग कई कातिलनि खे मारियनि लेकिन क़ुरान खणायो रुगो ज़ुबान ॿाहिरि कढी पाणी घुरियनि कातिलनि खे अली असगर रुआरियो परे मुंहुं करे पाण खे हिक ॿिए खे चवनि था कंहिंखे था मारियो हेरा पुट बीमार फरमाए था या अहल कूफत वशाम अना अतशान मां प्यासो जुबान सच्चा ये कमीनों उमर इब्न साद अगते बजो बेहया अगते बदी जदो हुरमला इब्ता कलाम अल हुसैन हुसैन जी गुफ्तगू खत्म कर लफ्ज इहो मसाइब जो अल्लाह करे तू समझी पवे इब्ता कलाम अल हुसैन हुसैन जी गुफ्तगू बंद कर हिन बेहया बजाए अली असगर जे शबीर जे मुंह
जो निशान तीर हना हुसैन जे मुंह मुबारक में लगे हैदराबाद वारा जरी मन तीर जो निशान वरदई अंदरा रबाब हकल कया असगर लाल बेहया जो निशान गलता और जा बचना तुझे हुदे बाबे के तीर न लगे एला तीर निकतो वाली असगर गर्दन फेराई मारे सो गर्दन दिया हेडे मोह सही कई जदी मल तीर आया पहरी नो कही ते लगी हुसैन जी बाह में लगी अल्लाह के सपने हुसैन पाजे बाह तीर की नोक कटी जमीन ते बिछाई अबा अली असगर के समाई मां लफ्ज चवां तो जे समझी पियो हुसैन जे सुणे पुट जो ए पासो इए खुलियो जीअं क़ुरान खुली ज़मीर ते समारी जिन वटि नंढड़ी औलाद आ सभिनी खे यादि हूंदो 6 महीननि जे बच्चे जी गर्दन जाॾे फेरियो ओॾांहुं पई फिरंदी आ हुसैन करबला जे धरती ते वेही असगर खे समारे नंढड़ो गोदो हुसैन पंहिंजे असगर जो हिते रखी जेॾी महिल मौला जन हिकु हथु सीने ते रखी ॿियो तीर में विधी लोॾियो करबला जी धरती हली अंबिया कतारूं ॿधियूं इस्माईल इब्राहीम हिक ॿिए खे चवनि था बचड़ा हल त हलो हिननि जी जिन्स बि आहे असांजी जिन्स हुसैन तीर कढियो सतो वञा मां जे जोगी में हिन वक़्त में नंढड़ो बच्चो घड़ी सवा बजे के जमीन ते सुमार जो मदगजे बरसा रुबाब आई मदगजे बरसा सकीना आई वेठी हुजे मर्दन में जेकी वेठायो इए वेहो मदगजे बरसा ज़माने जो इमाम रोंदो हुजे अली वारो जे जुलूस अञा बि कढो त हिकिड़ी गुज़ारिश जिते सबीलूं लॻराईंदा आहियो त हिकिड़ी नंढड़ी सबील लॻराईंदा कयो नंढड़नि ॿारनि खे प्याला ॾींदा कयो ख़ुसूसन जेकॾहिं परावा गुज़रनि त उन्हनि खे प्यारे चवंदा कयो भाउ तूं बि असांजा घुरंदे मारिया विया हुसैन पुट खे कयूं किताब लिखंदा ये बेड़ी मथों खिलाफ हीअं करे खणी आयो दरवाज़े ते बीही के तो ज़ैनब भाजो सलाम अली दी कंपे बबी में आयूं एक साइण रुबाब भी साइण सकीन मुडे दिसजो जेरी मन पेरिया भेण हथ वधाया जदी केडियो न तोखे आराम सां पानी प्यारो थन जो निंड अची वई थी बाबा मूसा दबीके में भी बस न पियो करे तुझे हथन ते केडी सुहिणी निंड आई थस जीअं जनाब रबाब हथन में वरतो मथों पलो जो न थई कपड़े ते खून जा निशान ॾिसी पहिरियों भेण थी करे असगर बचड़ा तुझे कातिल खे औलाद न हुई जे औलाद हुजे सां तो जड़ो पुट न मारे ओ मुंहिंजा बचड़ा तो जड़ा बच्चा भी कोई नहर थींदा हुसैन खयो मैदान ले आया सभी देख लो सवाल सुन्नी आयो शिया आयो सब कोई जो जनाज़ो पढ़ो ही लो
एॾो बि ग़रीब हुजे कम अज़ कम 15-20-50 जमाती हूंदा आहिनि काइनात में अकेलो जनाज़ो आहे जनाज़ो बि अकेलो नमाज़ पढ़ण वारो बि अकेलो हुसैन जेॾी महिल चवंदो अल्लाहु अकबर नबी ज़हरा जे पासे ॾे मुंहुं करे चवंदो ॾिस दीन बचाए कीअं हूंदो जनाज़ा नमाज़ पढ़ायनि हुसैन क़ब्र किताबनि लिखियो आहे जीअं क़ब्र कोटियुनि ज़ुल्फ़कार मां रुअण जो आवाज़ हुसैन फरमाए त बाबे जी तलवार रुए छो थी चेती मौला माई हम तव्हांजे दुश्मननि खे मारण लाइ मूंखे कहिड़ी ख़बर जो हेॾा ग़रीब थी वेंदो मूंसां क़ब्रूं ठाहींदो हुसैन पुट खे संभालियो जीअं दफ़न थियणो हो थियो ॾुखियो आहे मां न पढ़ंदो आहियां इलाही साल गुज़री विया आहिनि बसि एतिरो ई चवंदो आहियां जेॾी महिल आख़िरी जेॾी महिल मिटी मुंहं ते पई अचे हुसैन मथे मुंहुं करे जदो मुंहिंजा अल्लाह मिटी गरम दफ़न यारी जी रात आई उलमा चवनि था हुसैन दफ़न कयो पामाली खां पर जेके सादा सुञाणा थो वेठो यारी तारीख़ परदादारनि लाइ ॾही खां बि ॾुखी माफ़ कजो कमीना जेॾी महिल लाशूं खणंदा जी बीबियुनि जे अॻियां था रखनि हुसैन जे सदके माफ़ कजो हिक हिक लाश खणी बीबियुनि जे अॻियां उनजो सिर जुदा था कनि भेण जे साम्हूं भाउ जो सिर जुदा थो थिए जेॾी महिल गादीअ जो सर जुदा थियो जनाब कुलसूम उथी बीठी ज़ैनब उथी बीठी अलमन वारा असांखे त इहो असांजूं चादरूं बचाए सभु सिर जुदा थिया हिकु कमीनो मां चवे थो जेके मां पुठो पढ़ा उनजो सिर नथो लॻे कीअं लभंदो हिकिड़े ॿिए कमीने चयो हिते किथे दफ़न कयो मां कीअं लिकायां कीअं पढ़ां टी नेज़ेदार नेज़ो था खणनि शराब पी हली के सदके शराब न पीअंदा हे उहो शराब जे ज़हरा जे घर खे तबाह कयो आहे जे बतूल जो बेड़ो बर्बाद कयो रुअण वारो कमीना शराब जा ढुक भरे नेज़ा खणी घोड़नि ते चढ़ी ज़मीन में नेज़ा था हणनि मां पुछो मंज़ूर कीअं था हणनि नेज़ा ज़मीन में न पिया लॻनि साम्हूं मां जे दिलि में पिया मां जे दिलि में पिया लॻनि हिक कमीने वरी बि चवां एक कमीने जो नेज़ो जीअं ज़मीन में लॻो पूरी ज़मीन में नेज़ो ज़मीन में लॻो जीअं मथे थो कढे अली असगर जी लाश नेज़े संगदी आई सजदो वरी थो चवां माफ़ इन कमीने नेज़ो झलियो ॿियो कमीनो वधियो लाश नेज़े मां कढी माफ़ कजो हुसैन जे सदके ॿियो कमीनो वधियो खंजर कढी अली असगर जे नंढड़नि वारनि में हथ विझी जेॾी महिल गले ते खंजर रखी रबाब रोई तेजी सजाद ॾिस मुंहिंजो टियों दफ़ो थो मारिजे जनाब सजाद बाक़िर जो हथ वठी चवनि था कमीना मुंहिंजो बचिड़ो हाज़िर
इन बेगैरत जरी मल खंजर सा सर जुदा कयो सिर पान वट रखी थल मारे उछलाए जिया रुबाब जे भरसा धरती गिरियो बेहोश दी जमीन ते गिरी सब बीबियों बकोड़े चवंदी रुबाब जेरी मल जे बतूल ने बने जे से अम्मा ज़ैनब जी चादर लुट दी वई अम्मा जवान मारिया वया मातमे हुसैन चलो हिकिड़ो जुमिलो ॿियो ॿुधो ज़िंदगी के एतबार कोन्हे नसीब थी आसमान के ना कोई काफ़िलो मोटी आयो शाम खां मदीने बशीर बिन जज़लम महारी सजाद दफ़ो दरवाज़ो खड़काई मौलाना शाम बनिया सजाद फरमाए तो ये न वन जिया मुंहिंजी मर्ज़ी आहे वन कीअं वञा मौला फरमाए त 5 मिंट तरस मां इनाम खणी अचां सैयदन जा मुकाणी आओ जॾहिं महिल अंदर वियो सजाद रोई ॾिनई अली जी दी फरमाए थी छो थोरो में रोई जॾहिं अम्मा असांजे दरवाज़े तां कोई साइल खाली न वींदो आहे बशीर असां जंगू में भायो आहे कीअं खाली मोकिलियांसि सैयदा वरी तो चवां मां कयो अली जी चादर बिछाई चादर बिछाए चची बीबी जे वटि बि लुट वारो माल वापसि आयो हुजे मूंखे ज़ेवर ॾियो अम्मा ग़रीब थी वई आहियां बशीर खे ख़ाली हथे न मोकिलियो हुसैन जो बचड़ो खणी आयो नंढड़ी फरमाए त हीअं न थिए आ बशीर वटि मौला इन में चाहे सजाद रोई चङो मुंहिंजे पुफिन जा ज़ेवर ज़मीन ते मथो हणी चङो मां हिन लाइ न आयो हुअमि ओ मुंहिंजूं अखियूं न हुजनि ज़ैनब जा ज़ेवर न ॾिसां मौला जे ॾियण था चाहियो उहा शइ ॾियो जेका हशर में कमु अचे सजाद मोटी आयो अम्मा रुबाब बशीर वञे थो वतन कोई तोहफ़ो जनाब रबाब गंढड़ी मां हिकु रूमाल कढियो जेको सॼो रत में भुंजल साईं फरमाए थी ही वञी कंहिं महशर में खोलींदे नबी उथी बीहंदा ज़हरा वार खोलींदी अली हथ खणंदो मौला इच्छा है फरमाए त मुंहिंजे असगर जो रूमाल जो न रोई जग मौला अंदर कहिड़ी बीबी आहे जेका वैण थी करे सजाद चए थो मुंहिंजी अम्मा रुबाब ज़मीन ते किरी चए थो मौला अञा मां जहिड़ी अथसि मां त सम्झा पियो जंहिंजो अहिड़ो पुट मरी वञे मातमे हुसैन